नाज़रीन गोस्पुर में क़त्ल की ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। ज़िले कशमोर कंदकोट में अमन मोकिलाए वियो। फुर दौरान एक नौजवान क़त्ल थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट लॻ एंडस हाईवे चिमनी शाख वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार नामालूम ॾुआरे जी ॻोठ वकड़ो शाख जे रवासी 20 सालनि जे नौजवान आबिद भयो ऐं संदसि भाउ खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिशि कई। मज़ाहिमत करण ते फौरन हथियारनि जा मुंहं खोले छॾिया ऐं खेसि गोलियूं हणी मर्डरिंग करे फ़रार थी विया। इतला मिलण ते वारसनि वाक़े वारे हंधि पहुची मर्डरिंग नौजवान जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि गणती चुगी हालत में लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में फ़ौत थी वियो। इतला मिलण ते घर में कोराम मची वियो। पूरे ॻोठ में सोग पखिड़िजी वियो। मक़तूल नौजवान जे लाश खे वारसनि खणाए सिविल अस्पताल कंदकोट आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ गोसपुर।